नाज़रीन सिंध समाचार में अवां खे भलीकार आहियां ताहिरा वज़ीर। सब खां पहिरीं अवां खे ख़बर ॾियूं नवाबशाह मां एयरपोर्ट थाणे जी हद मां 9 ॾींहं अॻु पुरस्कार नमूने गुम थियल शागिर्दियाणी जो पतो नाहे पियो। तव्हांखे ॿुधायूं पिया नवाबशाह मां एयरपोर्ट थाणे जी हद मां 9 ॾींहं अॻु पुरस्कार नमूने गुम थियल शागिर्दियाणी जो पतो नाहे पइजी सघियो। गुम थियल शागिर्दियाणी जे वारिसनि जो चवणु आहे त संदसि ॻोल्हा बावजूदि पतो नाहे पइजी सघियो। उन्हनि पुलिस जे आला इख़्तियारनि खे नींगरी जी ॻोल्हा में मदद जी अपील कई आहे। वधीक तफ़सील मालूम कयूं था नवाबशाह मां अयास ॾाहिरी खां। जी अयास ॾाहिरी, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी तारा ही एयरपोर्ट थाणे जी हद में आहे ऐं 9 क्लास में पढ़ंदड़ आहे। न्याणी आहे 14 साला इकरा या जेको आहे सो 9 ॾींहंनि खां स्कूल वेंदे जेको आहे गुम थी वई आहे। स्कूल वई उन खां पोइ वापसि घर जेको आहे न पहुती ऐं उन खां पोइ हिन जो जेको वालदा आहे महरम अली भट्टी उन जे चवण मुताबिक़ त असां पंहिंजे मिटनि माइटनि रिश्तेदारनि में ऐं ॻोल्हा कई त मथां होॾां वई आहे, पर 9 ॾींहं थी विया आहिनि। अञा ताईं जेको आहे सो असांजी न्याणी न आहे मिली सघी। हिननि जेको एयरपोर्ट थाणे ते अहिड़ी NC दाख़िल कराई आहे ऐं हिन अपील कई आहे पुलिस खां ऐं मीडिया खां त जेको आहे सो असांजी न्याणीअ खे ॻोल्हियो वञे। ऐं मां तव्हां ॿुधायां महरम अली भट्टी इहो बि ज़ाहिर कयो थी सघे असांजी न्याणीअ खे ऐं किथे जेको आहे सो को ग़लति न थियो हुजे ऐं हुनखे जेके क़त्ल न कयो हुजे ऐं असांजी न्याणी जेको आहे सो असांखे वापसि कराए ॾिनी वञे। हिन अहिड़ी जेको आहे सो NC एयरपोर्ट थाणे ते बि दाख़िल कई आहे। हिन चयो 9 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर अञा ताईं असांजी न्याणी असांखे वापसि न मिली आहे। ऐं घर में जेको आहे सो हिन जा वालदेन हिन जे अमड़ हिन जूं भेनरूं जेको आहे ॿाहिरि सभु जो घर बाक़ी परेशान आहिनि ऐं हिन चयो त असां जेको आहे सो असांजे घर में मातम वारी सूरत हाल आहे, पर असांजी न्याणी जेका आहे अञा ताईं न मिली सघी आहे। मुतालबो कयो आहे पुलिस खां, SSP तनवीर तुनियो खां, DIG खां ऐं मुख़्तलिफ़ इदारनि खां त असांजी न्याणी जेको आहे सो असांखे ॻोल्हे ॾिनी वञे। जी ताहिरा, महिरबानी अवां जी अयास ॾाहिरी तफ़सील ॾियण लाइ। मेरापुर वेझो गुज़िरियल ॾींहुं गोदो शाख मां नौजवान जे हथ आयल लाश वारे मामले जी जांच में का बि अॻु भराई नाहे थी सघी। फौती नौजवान जे वारिसनि क़त्ल जो शक ज़ाहिर कंदे मामले जी जांच करे जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो आहे। मेरापुर मां मूंखे ॿुधाइनि पिया गुज़िरियल ॾींहुं गोदो शाख मां नौजवान जे हथ आयल लाश वारे मामले जी जांच में का बि अॻु भराई नाहे थी सघी। वधीक तफ़सील मालूम कयूं था मोहसिन मलाह खां। जी मोहसिन मलाह, कहिड़ा तफ़सील आहिनि? पुलिस पारां कहिड़ी कार्रवाई कई वई आहे? छा चवणु आहे पुलिस जो? जी बिल्कुलु तारा, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मेरापुर मां गुम थियल पोरियत नौजवान आसिफ मलक जो लाश हथ अचण वारो मामिलो बुझारत बणियल आहे। संदसि वारसनि जो चवणु आहे त असां ग़रीब पोरित आहियूं, कंहिंसां बि का दुश्मनी न आहे। नौजवान खे बेगुनाह तशदुद करे क़त्ल कयो वियो आहे। इंसाफ़ कयो वञे। वाज़िर आहे त कुझु ॾींहं अॻु नौजवान लापता थी वियो हो, जंहिंजो लाश मेरापुर वेझो गोदो शाख मां गुज़िरियल ॾियारे सुबुह जो मिलियो हो। पुलिस मूजिबि पेश आयल वाक़े जी हर रुख खां जांच कयूं पिया। जंहिं वक़्तु बि नौजवान जा वारस ईंदा त केस पिणु दाख़िल कयो वेंदो। ओॾां फोती नौजवान जो पोस्टमार्टम कंदड़ डॉक्टर जो चवणु आहे त मड़ जा वरितल जुज़ा नवाबशाह या रोड़ी लेबोरेटरी ॾांहुं सुभाणे उमाणिया वेंदा। पोस्टमार्टम रिपोर्ट अचण बाद ही कुझु ॿुधाए सघिजे थो। ॿिए पासे नौजवान मोहम्मद आसिफ मलक जी जनाज़े नमाज़ प्लाटन वारे क़ब्रिस्तान में अदा कई वई, जंहिंमें मलक बिरादरी माण्हुनि समेत शहरनि वॾे में शिरकत कई। उन बाद खे तालिम खेनि सां मिटीअ मां हवाले कयो वियो। तॾहिं ते PP MNA सैद इब्रार अली शाह फौजी वारसनि सां ताज़त करण बाद खेनि हर मुमकिन सरकार जी ख़ातिरी कराई आहे। हितां जे मलक बिरादरी आमिर यासिर मुनीर मलक ऐं ॿियनि पारां SSP नौशरो फिरोज़ ऐं DIG शहीद नज़ीराबाद समेत तमामु वसवारनि खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त बेगुनाह क़त्ल थियल नौजवान मोहम्मद आसिफ मलक जे कातिलनि खे गिरफ़्तार करे पोरित नौजवान जे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। जी तारा, महिरबानी अवां जी मोहसिन मलाह तफ़सील ॾियण लाइ। अवां खे ॿुधायो नाज़रीन, घोटकी लॻ पेश आयल हादसे जे हवाले सां नेशनल हाईवे ते 2 मोटरसाइकिलनि में आम्हूं साम्हूं टकर थियण सबबि औरत समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। घोटकी वेझो नेशनल हाईवे ते 2 मोटरसाइकिलनि में आम्हूं साम्हूं टकर थियण सबबि औरत समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। इलाइक़े वासियुनि ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल घोटकी मुंतक़िल कयो। हिकु ज़ख़्मी जी हालत गणती जोगी हुअण करे खेसि सखर नियो वियो। इन जा तफ़सील मालूम कयूं था घोटकी मां माजिद संघड़ खां। जी माजिद संघड़, कहिड़ा तफ़सील आहिनि? तारा, घोटकी बस सां 2 मोटरसाइकिलनि में आम्हूं साम्हूं टकर थी पियो, जंहिंजे नतीजे में हिकु औरत समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे रोड तां गुज़रंदड़ माण्हुनि अस्पताल घोटकी पहुचायो। हीउ वाक़ियो घोटकी बस सां फ़कीर जी नेशनल हाईवे ते तेज़ रफ़्तार 2 मोटरसाइकिलनि में आम्हूं साम्हूं टकर थियण जे नतीजे में पेश आयो। टकर लॻण जे नतीजे में ॻोठ बिश्ती लश्कर कोलाची जो रहवासी वसीम कोलाची ऐं नादर अली कोलाची ऐं हिकु औरत ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे इलाज लाइ सिविल अस्पताल घोटकी पहुचायो वियो।
ज़ख़्मी मां हिकु ज़ख़्मी वसीम अहमद कोलाची जी हालत नाज़ुक हुजण सबबि सखर सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। जी ताहिरा। महिरबानी अव्हां जी। माजिद संगड़ तफ़सील ॾियण लाइ। नाज़रीन, कश्मीर में शर बिरादरी जे माण्हुनि पुलिस तरफ़ां 2 ॼणनि जे खंबे गुम करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। शहरनि चयो त घोटकी पुलिस घर में घिड़ी 2 ॼणनि खे खंबे गुम करे छॾियो आहे। 2 ॼणनि खे आज़ादु कयो वञे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे मोहम्मद शरीफ़ ॼामलो। नाज़रीन, असीं इन वक़्तु कश्मीर प्रेस क्लब ॾाढो मौजूदु आहियूं। कश्मीर जे ज़ुल्फ़कार शाह माले मां शर बिरादरी जे 2 ॼणनि खे जेको आहे घोटकी पुलिस जेका हितां कश्मीर मां खंबे खणी वई आहे, उन्हनि जा वारिस हिन वक़्तु एहतजाजी मुज़ाहिरो करे रहिया आहिनि। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं पिया, हू छा पिया चवनि। एहतजाज जे लाइ इन जे करे निकिता आहियूं। असां पुरअमन शहरी कारोबार वारा कारोबार करण वारा, असांखे टाइम कोन्हे रोज़ी पंहिंजी में बचड़ा पालियूं था, रोज़ी करे हिलाली रोज़ी करे। सुबुह जो असां रोज़ो सैरी करे असां सुता आहियूं त ख़बर उहा लॻी आहे त आया आहिनि के प्राइवेट गाॾियूं बि आहिनि, के मोबाइल बि आहिनि, के सफ़ेद कपिड़नि में बि आहिनि, पुलिस वर्दी में बि माण्हू आहिनि। कोई ख़बर न आहे किथां जा आहिनि। उहे अची करे घर में घिड़िया आहिनि बग़ैर पर्दे कराइण जे। न लेडीज़ पुलिस आहे उन्हनि वटि, न कोई उन्हनि खां पुछो आहे असां बाबा तव्हां कोई FIR आहे, कोई NC आहे, असांखे ॾेखारियो। असां माण्हू जंहिं ते असां पेश करण लाइ तयार आहियूं। शहरी आहियूं असां, कोई चोर त न आहियूं। चए न कुझु बि न, बसि असां तलाशी ॾींदासीं। तलाशी ॾियण जो बहानो असांजो हुनजा पैसा बि कया अथऊं, असांजा पेटियूं भॻियूं अथऊं। उनखां अलावा 2 माण्हू मुंहिंजो वालिद साहिबु निकाह खां आहे, मौलाना रशीद अहमद चार, उनखे बि खणी विया आहिनि 70 साल जो पोड़ो। ऐं उनखां अलावा मुंहिंजो भाउ अब्दुल हकीम शोरूम हलाईंदो आहे। सम्झो असां 25-30 साल कश्मीर में रहियासीं। असां कारोबार में आहियूं। पूरो कश्मीर असांजे लाइ सफ़ाई ॾींदो। असां भाइनि जे लाइ कोई बि हिन टाइम ताईं कोई असां ते 107 जी FIR बि कोन्हे। घोटकी पुलिस असांजे घर में घिरी करे ताला तोड़े करे ऐं उन ते अची करे असांजा पैसा वग़ैरह बि खयां विया आहिनि। ऐं उन में असांजो वालिद साहिबु रशीद अहमद उहो बि असांजो उन खे खणी वई आहे। ऐं मुंहिंजो भाउ अब्दुल हकीम शोरूम हलाईंदो आहे, उन खे बि पुलिस खणी वई आहे ज़ोर सां। उन खे प्राइवेट हिकिड़ी गाॾी आहे जंहिंखे नंबर प्लेटां न आहिनि ऐं 2 मोबाइल बि आहिनि। एहतजाज रिकॉर्ड कराइण आया आहियूं। कश्मीर पुलिस ॾे बि असां विया आहियूं। उहा चए थी त असांखे काई ख़बर न आहे। त इन जे करे हाणे असांखे थोरी ख़बर लॻी आहे त घोटकी पुलिस जेकी आहे बिल्कुलु खमड़ा थाणे पुलिस खणी वई आहे। इन जे करे असां इहो चऊं था पिया, आला अमलदारनि खे चयूं था पिया त SP साहिब खे ऐं कश्मीर SP खे ऐं घोटकी SP खे ऐं SHO कश्मीर खे इहो चऊं था पिया त असांजा माण्हू किथे आहिनि ऐं उन्हनि किथे रखिया आहिनि ऐं उन्हनि ते को बि FIR न आहे। अगरि FIR आहे त क़ानूनी मुताबिक़ असां उन्हनि खे इहा ई ॻाल्हि कईसीं त FIR आहे तव्हां असांखे ॾेखारियो, उन्हनि न ॾेखारी आहे। असां इहो चऊं था पिया SP साहिब खे, DIG साहिब खे ऐं IG साहिबु कराची, इहो असांजा माण्हू पेश कया वञनि, किथे आहिनि, गुम आहिनि, छा आहे। इन्हनि जे लाइ असां आया आहियूं प्रेस क्लब। जेको SHO हुयो पैंट शर्ट पातल, ट्राउज़र पातल हुयुसि, नीरे रंग जी पैंट ट्राउज़र हुयसि। उन में खणी करे बसि ईअं यकदम जीअं कोई वारदात न कंदा ईअं बसि खयूं, पुलिस वारा खंबियूं निकिता विया। नाज़रीन, तव्हां कश्मीर जे ज़ुल्फ़कार शाह पाड़े जे रहवासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। इन्हनि जो इहो चवणु आहे त घोटकी पुलिस तरफ़ां अॼु सुबुह जो शहरी टाइम जेको आहे असांजे घर ते चढ़ाई करे असांजे घर जी चौदीवारी जो तक़दुस पैमाल कयो आहे ऐं असांजे घर में भंजड्रा कई आहे ऐं रोक रक़म जेका आहे घोटकी पुलिस उहा खणी वई आहे। उन्हनि जो IG सिंध SSP घोटकी खां मुतालबो आहे त असांजे वारसनि मथां असांजा जेका 2 ॼणा खयां विया आहिनि उन्हनि मथां को बि केस दाख़िल न आहे, न ई उन्हनि जो को ॾोह आहे। बिला जवाज़ उन्हनि जी जेका गिरफ़्तारी कई वई आहे। उन्हनि IG सिंध SSP घोटकी खां मुतालबो कयो आहे त असां सां इंसाफ़ करे असांजा जेका गुम कयल माण्हू आहिनि, जेका खंभियल जेका असांजा 2 माण्हू आहिनि, उन्हनि खे आज़ादु कयो वञे। कैमरामैन असगर चांडियो सां गॾु मोहम्मद शरीफ़ ॼामलो, टाइम TV न्यूज़ कश्मीर। कश्मीर मां अवां मोहम्मद शरीफ़ ॼामलो जी रिपोर्ट ॾिठी। नाज़रीन, उन खां पोइ अव्हांखे ॿुधायूं मिठियाणी वेझो ॻोठ नगर ख़ान चांडियो में संगावती तकरार तां चांडिया बिरादरी जे 2 धुरनि में झेड़ो थी पियो। झेड़े दौरान लठियूं ऐं सिरोटा लॻण सबबि 2 ॿारनि समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। मिठियाणी लॻ ॻोठ नगर ख़ान चांडियो में संगावती तकरार तां चांडिया बिरादरी जे 2 धुरनि में झेड़ो थी पियो। झेड़े दौरान लठियूं ऐं सिरोटा लॻण सबबि 2 ॿारनि समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। तफ़सील मालूम कयूं था मुख़्तियार अहमद खां। जी मुख़्तियार, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, मिठियाणी थाणे जे हद ॻोठ आहे नगर खान चांडियो में, जिते चांडिया बिरादरी जे 2 धुरनि में संगावती तकरार तां जेको आहे झेड़ो थी पियो ऐं झेड़े दौरान फायरिंग ऐं सिरोटनि ऐं लठियूं लॻण करे 2 मासूम नींगरनि जमशेद अली ऐं जमील अहमद जे समेत 4 ॼणा जेको आहे सख़्तु ज़ख़्मी थी पिया, जिन खे मिठियाणी इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त आख़िरी इतलाह ताईं वाक़िए जो केस दाख़िल न थी सघियो आहे। जी महिरबानी अव्हां जी मुख़्तियार अहमद तफ़सील ॾियण लाइ।
मोरो में आबपाशी खाते पारां पाणी चोरी जो केस दाख़िल कराइण वारे अमल ख़िलाफ़ आबादगारनि ॿुधायो आहे त रिश्वत न ॾियण तां कूड़ा केस दाख़िल कराए खेनि हिरासां कयो पियो वञे। मोरो मामा खे ॿुधाइनि पिया आबपाशी खाते पारां पाणी चोरी जो केस दाख़िल कराइण वारे अमल ख़िलाफ़ आबादगारनि ॿुधायो आहे त रिश्वत न ॾियण तां कूड़ा केस दाख़िल कराए खेनि हिरासां कयो पियो वञे। हुननि मुतालबो कयो आहे त मामले जी शफ़ाफ़ जांच कराए इंसाफ़ फ़राहम कयो वञे। मोरो मां टाइम न्यूज़ जी रिपोर्टर वहीद मस्तोई असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी वहीद मस्तोई, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, मोरो जे इरीगेशन खाते पारां गैर कानूनी पाणी चोरी ऐं नूलियूं हणंदड़नि ख़िलाफ़ वठ पकड़ तेज़ करे छॾी आहे। उन सिलसिले में दर्ज थाणे ते 10 ॼणनि मथां केस दाख़िल करायो आहे। लखर लेता शाख जे दारोगे दिलदार फलगी पारां पाणी चोरी ऐं नूलियूं हणी 10 आबादगारनि जिन में तारिक अहमद, चमन सेठा, राणो कलोड़ो, चाकर अबड़ो, अलीगोड़ जेसर, असगर जेसर, दिलदार दिलबर जेसर, हिदायत अबड़ो, बूरो अबड़ो, हाफ़िज़ खैर मोहम्मद मथां केस दाख़िल कराए छॾियो आहे। उन सिलसिले में केस में ॼाणायो आहे दारोगे दिलदार फलगी त नसर देता शाख जो असां विज़िट करे रहिया हुआसीं त RD छावंजाह खां 66 ताईं जेका हाणे पकी शाख थी आहे उनखे मज़कूरा आबादगार टोड़े नूलियूं हणी पाणी चोरी करे ज़मीनूं आबाद कनि पिया। जंहिं तहत अहिड़ी हक़ीक़त जेको आहे आला ऑफिसरनि कई जंहिं जे लेटर खां पोइ इहो केस दाख़िल करायो आहे। जॾहिं आबादगारनि जो चवणु आहे त असां मथां रिश्वत न ॾियण ते पाणी चोरी ऐं नूलियूं हणण जो इल्ज़ाम ॾेई असां मथां केस दाख़िल करे नाइंसाफ़ी कई आहे। हिननि मुतालबो कयो आहे त कराए केस जी साफ़ शफ़ाफ़ इंक्वायरी कराए दाख़िल केस ख़तमु करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। जी महिरबानी अवां जी वहीद मस्तोई तफ़सील ॾियण लाइ। न्यू सईदाबाद वेझो फंक्शनल लीग अॻवान फ़कीर मोहब जमाली जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ सवें कारकुननि पारां एहतजाजी रैली कढी वई। रैली खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त फ़कीर मोहब जमाली मथां कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि जेके ख़तमु करे केस आज़ादु कयो वञे। टाइम न्यूज़ जे रिपोर्टर मोहम्मद दीन असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी मोहम्मद दीन, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, फंक्शनल मुस्लिम लीग जो मरकज़ी अॻवान फ़कीर मोहब खान जमाली खे नवाबशाह पुलिस पारां गिरफ़्तार करे केस दाख़िल कराइण ख़िलाफ़ सवें माण्हुनि मीर जाफ़र जमाली, शाहनवाज़ जमाली, आलम जमाली ऐं आफ्ताब जमाली जी अॻवानी में न्यू सैदाबाद वेझो बखर जमालीअ में एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीन कंदड़नि जो चवणु हो त फ़कीर मोहब खान जमाली ते कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि ऐं रियासत पारां खेसि पार्टी मटाइण लाइ मथां दॿाउ विधो पियो वञे। इन लाइ नवाबशाह पुलिस हुननि जे घरनि ते चादर ऐं चार दीवारी जो तक़दस पायमाल कंदे हुन जे घर ते चढ़ाई करे हुनखे हिरासां कयो। हिननि IG सिंध ऐं ॿियनि खां मुतालबो कयो त मथां कूड़ा केस ख़तमु करे खेनि फौरी आज़ादु कयो वञे। जी महिरबानी अवां जी मोहम्मद दीन तफ़सील ॾियण लाइ। चूंडको वेझो ॻोठ मोहब्बत खान भमरो जे रहवासियुनि पुलिस ऐं बास जे ज़ियादतनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरो कंदड़ ॻोठाणनि चयो त बासरनि ज़मीन ते कब्ज़ो करे पाणीअ रस्तो बंदि करे छॾियो आहे। पुलिस बासरनि ख़िलाफ़ कार्रवाई नथी करे। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे बलोच खान। चूंडको भरिसां ॻोठ मोहब्बत खान भमरो में जिते ॻोठाणा सोरा पुलिस ऐं पंहिंजे बासरनि ख़िलाफ़ एहतजाज कराया आहिनि। हुननि खां पुछंदासीं हुनजो छा चवणु आहे। जेके भमरा बिरादरी आहियूं उन्हनि जूं शौक़ साहिब मरहूम जेको आहे माना विरासतूं कराए ॾिनियूं ऐं खणतूं थियूं वयूं। उन जे बावजूदि जेको आहे असांखे उहे विरासतूं मिलियूं। उन खां पोइ खाता आहिनि असांजा अहिड़ा खाता बि असां ठहिराए विया आहिनि पर पोइ बि असां सां ज़ुल्म ॾाढ करे असांजे ज़मीनुनि ते कब्ज़ा चारई तरफ़ कब्ज़ो हलियो आहे। हिननि जो असांजे पाणी बंदि असांजा रस्ता बंदि कया विया आहिनि। असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। फुलू अलानो ऐं शरीफ़ गुलाब इहे जेके आहिनि इहे असांजे मथां ज़ुल्म कयो बीठा आहिनि। डेली डेली असांजे मारण लाइ तयारु बीठा आहिनि। साईं पाणी बि बंदि कयो बीठा आहिनि। वाटर जेको आहे रस्तो ॾिसो था हली पाण वरी बि ॾिसो हली रस्तो बंदि कयो बीठा आहिनि। वाटरनि जे चौधारी घर ठाहिया अथनि। चौधारी त काॾो हिनखे वाह न ॾियूं। टपण जी स्कूली ॿार आहिनि उहे वीचारा दर पदर लॻा पिया आहिनि। उहे वेठा आहिनि घर सम्झो काॾे कान्हे वाह ई न आहे दग जी वाह न आहे काॾे असां वञूं। असांजो साईं पाणी बंदि आहे। जाॾो काॾो वाटर ई कब्ज़ा हेॾो घर होॾो घर असांजी ज़मीन ते असांखे वञण लाइ काॾे वाह न आहे। वाटर बंदि आहे असांजो। माना कल्ह वारो हुयो ही पंहिंजी ज़मीन में खोले वेही रहिया असांजो वाटर बंदि करे छॾियो। असांजा हमरा वियो पाणी खोलण हुनखे धमकियूं ॾिनियूं अथनि ऐं तहफ़ुज़ ॾिनो वञे असांखे। सोरहं पुलिस ॾे विया उन बि हिन महिल ताणी कुझु न कयो असांजे लाइ। बोतारनि जे चवण ते उहे बि जेको हुनजी वंगार वहनि था पिया। हुनजा माण्हू ॿधनि ई कोन था न को का शइ वरी बि असांजे मथां हिंसियूं आहिनि।
पानी रस्ता सभिनि लोड़ा ॾेई जाॾो काॾो बंदि करे छॾियो आहे। ज़मीननि जी का खातो ई कोन था ॾेखारनि, रुगो मुल्क में सॼी ज़मीन कई आहे संदियल आहे। हेॾां लोड़ो हेॾां लोड़ो हेॾां घर, का बि ख़बर कान्हे खातो किथे हले आहे ई कोन। असां सिंध IG DIC खां अपील कयूं था असांजे लाइ इहो जेको मसइलो हल कयो वञे। शरीफ़ पुलू आहे न दग बंदि करे छॾिया, असां स्कूल वेंदा आहियूं। ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो इहो चवणु आहे त असांखे जेको आहे बासर भोतारनि जे चवण ते बासर माण्हू आहिनि जेके असांजे रस्ता बंदि करे छॾिया अथनि, असांजा पाणी बंदि करे छॾिया अथनि, असांजा वाटर कोर्स जेको आहे टोड़िया विया आहिनि, असांजा ॿार स्कूल बि नथा वञी सघनि, असां कारोबार लाइ ॿाहिरि काॾे निकिरी नथा सघूं, असांजा फ़सुल जेके आहिनि मुकमिल सड़ी चुका आहिनि, असांजी पुलिस बि मदद नथी करे। हिननि जो इहो चवणु आहे DIG सखर SSP ख़ैरपुर खे त असांजो जेको आहे जाइज़ जेको आहे मसइलो हल करे असांजा रस्ता खोलाए वञनि ऐं असांजा पाणी जेको आहे उहे जेको आहे बनियुनि खे ॾींदा आहियूं, फ़सुल सुकी रहिया आहिनि उहे जेको आहे रस्ता खोलाए वञनि, वाटर कोर्स जेको आहे उहे खोलाए वञनि ऐं असांखे तोहफ़ो ॾिनो वञे जे जेको आहे कार्रवाई जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। कैमरामैन इमाम शेख सां गॾु बलोच। चूंडको मां बलोच खान चांडियो जी रिपोर्ट मां ॾिठी नाज़रीन। उन खां पोइ अव्हांखे ॿुधायूं सीता रोड में आबपाशी अमले पारां केनाल ते गैर क़ानूनी दावतनि ख़िलाफ़ ऑपरेशन दौरान 15 खां वधीक घर ड्राहे पट करे छॾिया। अव्हांखे ॿुधायूं पिया सीता रोड में आबपाशी अमले केनाल ते गैर क़ानूनी दावतनि ख़िलाफ़ ऑपरेशन दौरान 15 खां वधीक घर ड्राहे पट करे छॾिया आहिनि। मुतासिरनि मुतालबो कयो आहे त ऑपरेशन दौरान थियल नुक़सान जो अज़ालो करे इंसाफ़ कयो वञे। सीता रोड मां टाइम न्यूज़ रिपोर्टर इम्तियाज़ बुघियो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी इम्तियाज़ बुघियो, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी तारा, तक़रीबन अधु सदी खां निंड पियल इरिगेशन इंतज़ामिया ओचितो जागी पवण खां पोइ सीता रोड पीचर केनाल में सख़्तु कार्रवाई शुरू करे छॾी आहे। उन हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सीता रोड पीचर केनाल जेको आहे सीता रोड जे विच शहर मां वहे पियो ऐं तक़रीबन अधु सदी खां उते माण्हू काफ़ी आबादी आहे जेकी ॿिन्ही कपड़नि ते माण्हू वॾे तइदाद में आबाद आहिनि। उन हवाले सां जीअं पूरे सिंध में जिते कार्रवाई पई हले उते सीता रोड में बि कार्रवाई सख़्तु कई वई आहे। अॼु पहिरें मरहले में 15 खां वधीक घर ड्राहे पट कया विया आहिनि। जॾहिं ते पहिरियों ॾींहुं हुयो इहो सिलसिलो शुरू थी चुको आहे। इन लाइ मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त घटि में घटि 200 खां वधीक घर मुतासिर थींदा। हज़ारे माण्हू बेघर थियण जे करे माण्हुनि में शदीद परेशानी जी लहर आहे। उन हवाले सां हिननि मुतालबो कयो आहे वस वारनि खां त असांजी माली सहायता कई वञे। जी महिरबानी अव्हांजी इम्तियाज़ बुघियो तफ़सील ॾियण लाइ। मलीर में ढोलक नवाज़ खां थियल फुर वारे वाक़े ख़िलाफ़ फ़नकारनि प्रेस क्लब अॻियां राग ॻाई एहतजाज कयो। उन्हनि चयो त पुलिस ॾिना अहली जो नोटिस वठी ढोलक नवाज़ खां फुर थियल सुज़ुकी पिकअप वापसि कराई वञे। अव्हांखे ॿुधाइनि पिया नाज़रीन, मलीर में ढोलक नवाज़ खां थियल फुर वारे वाक़े ख़िलाफ़ फ़नकारनि प्रेस क्लब अॻियां राग ॻाई एहतजाज कयो। तफ़सील मालूम कयूं था नाज़ शहर खां। जी नाज़ शहर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी मां तव्हांखे ॿुधायां त स्टील टाउन थाणे जी हद घगर फटक तां ढोलक नवाज़ अली अकबर मरी खां 4 ॾींहं अॻु फुरकियल सुजुकी पिकअप जे फुर थियण वारे वाक़े ख़िलाफ़ अॼु फ़नकारनि लोक फ़नकार गुलशेर चांडियो जे अॻवानी में मलीर प्रेस क्लब वाॾो जगतारा चपड़ियो खणी राग ॻाए जेको आहे उहो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते दाईंदे फ़नकारनि चयो त हिकु तरफ़ कोरोना सबबि मुल्क में रोज़गार जेको आहे उहो बंदि आहे जंहिंजे करे जेको आहे फ़नकार फाका कशी वारे सूरताल खे मोह ॾेई रहिया आहिनि। ॿिए तरफ़ पिपरी वासी मिसकिन ढोलक नवाज़ अली अकबर मरी जंहिं बेरोज़गारी सबबि पंहिंजो घर खपाए बचनि जो पेट गुज़र करण जे लाइ सुजुकी पिकअप वरिती जेका ख़ासि 4 ॾींहं घर वेझो जेको आहे उहो हथियार बंद फुर करे विया। अहिड़े वाक़े जो 15 ते पिणु इतला ॾिनो वियो जंहिं ते पुलिस बरफ़ जेका आहे उहा वाक़े वारनि ते न पहुती ऐं फुर जी FIR स्टील टाउन थाणे ते दाख़िल कराई वई, पर पुलिस पारां केस में कंहिं क़िस्म जी दिलचस्पी जेका आहे उहा न पई ॾेखारी वञे। हिननि मुतालबो कंदे घुर कई त ढोलक नवाज़ जी सुजुकी जेका आहे उहा वापसि ॾियारे उनखे उन सां इंसाफ़ कयो वञे। जी महिरबानी अव्हांजी नाज़ शहर तफ़सील ॾियण लाइ। नाज़रीन, अव्हांखे ॿुधायूं त खानपुर महर में पुलिस जे मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ लाशारी बिरादरी जे माण्हुनि रोड ब्लॉक करे एहतजाज कयो। एहतजाज कंदड़नि चयो त SHO बिना जवाज़ घरनि ते चढ़ाई करे 2 ॼणनि खे खंबे खणी वियो आहे। खानपुर महर में पुलिस जे मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ लाशारी बिरादरी जे माण्हुनि रोड ब्लॉक करे एहतजाज कयो आहे। वधीक तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ रिपोर्टर शाद महर खां। जी शाद महर, कहिड़ा तफ़सील आहिनि?
जी ताहिरा बिल्कुल ही खानपुर मार वेझो ॻोठ रमज़ान लाशारी जा रवासी आहिनि जन जेको आहे जे खानपुर मार सरदार पंप जे साम्हूं जेको आहे एहतिजाजी मुज़ाहिरो करे टायरनि खे बाहियूं ॾेई धरणो आयो। एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻवानी कंदड़ मोहम्मद यूसुफ लाशारी, अली शेर लाशारी, मसबात मुख्तारा, ज़ीनत ऐं ॿियनि क़ुरान पाक खणी एहतिजाज कंदे मीडिया ॾे ॿुधायूं था जे खानपुर मार पुलिस जेको आहे उनजे ॻोठ ते न जेको आहे बिना जवाब चढ़ाई करे उन्हनि जी औरतुनि ऐं मर्दनि मथां जेको आहे वेछाण तशदुद कया। उन में इल्ज़ाम आयो था खानपुर मार पुलिस जेको आहे तशदुद बाद जेको आहे उन्हनि जे 4 जेको आहे नींहं काए वई आहे। उन सां गॾोगॾु जेके उनजे ॻोठ जा जेके आहिनि 2 ॼणा पीउ ऐं पुट मोहम्मद यूनिस ऐं संदसि पुट जेको मोहम्मद हसन आहे उन्हनि खे जेको आहे गिरफ़्तार करे खणी वई आहे। उन्हनि चयो था जे खानपुर मार पुलिस आहे उन्हनि जेको आहे उन्हनि मथां जेको आहे गाबो चोरी जो इल्ज़ाम हणी करे उनजे ॻोठ ते चढ़ाई कई। उन्हनि चयो था जेसि ताईं असीं जेको आहे धरणो हणंदा जेसि ताईं असांजा गिरफ़्तार थियल जेके आहिनि उहे आज़ादु न कया वेंदा। जंहिं बाद जेको आहे खानपुर मार पुलिस जो नुमाइंदो जेको आहे उहो मुज़ाहिरनि सां ॻाल्हियूं करणु आयो पर जेको आहे मुज़ाहिरनि जेको आहे उहो ॻाल्हियूं ॿुधण खां इनकार करे छॾियो। जंहिं बाद जेको आहे मुज़ाहिरनि जेको आहे उते टायरनि खे बाहियूं ॾेई उते एहतिजाजी धरणो हणी वेही रहिया। इन हवाले सां जेको आहे राब्तो करण ते एस एच ओ खानपुर मार अख़्तियार अली कांवर ॿुधायो त 3 ॾींहं पहिरियां जेको आहे उहो अली शेर गराणी जे ॻोठ मां जेको आहे गाबो चोरी थियो जंहिंजो जेको पेरो आहे उहो लाशारनि जे ॻोठ में असीं विञायो हो। जंहिंखां बाद वरी जेको आहे असीं खोजी कुता घुराए करे वरी पेरो खणायोसीं जेको बि पुण जेको आहे लाशारनि जे ॻोठनि में जेको आहे उहो पेरो विधो। जंहिंखां बाद जेको आहे असीं ॻोठ ते कार्रवाई कई आहे। चोरी जो इल्ज़ाम हो उन्हनि जे मथां। हुन चयो था जेके धरणो हणंदड़ आहिनि उन्हनि खे जेको आहे कानून जी जेका भंजकड़ी जेको उन्हनि मथां केस दाख़िल कयो वेंदो। मुसलसल 5 कलाकनि जे धरणे के बाद जेको आहे एस एच ओ खानपुर मार जेको आहे जवाबदार धुर ऐं फरियादी धुरनि खे पाण वटि खानपुर मार थाणे ते घुरायो जिते जेको आहे ॿिन्हिनि धुरनि में ॻाल्हियूं हलंदड़ आहिनि। जी ताहिरा महिरबानी अवां जी शादमहर तफ़सील ॾियण लाइ। संजोरो पुलिस जे मुबैना नाइंसाफ़िन ख़िलाफ़ ॻोठ अता मोहम्मद लकारी वासी भील बिरादरी जे औरतुनि तोड़े मर्दनि प्रेस क्लब आॾो एहतिजाज कयो। मुज़ाहिरीन जो चवणु हो त पुलिस खे शिकायत करण बावजूद घरनि खे बाहि ॾींदड़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी अमल में नाहे अची सघी। संजोरो पुलिस जे मुबैना नाइंसाफ़िन ख़िलाफ़ ॻोठ अता मोहम्मद लकारी वासी भील बिरादरी जे औरतुनि तोड़े मर्दनि प्रेस क्लब आॾो एहतिजाज कयो आहे। वधीक तफ़सील मालूम कयूं था अनीस लगारी खां। जी अनीस लगारी, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी तारा संजोरे वेझो ॻोठ अता मोहम्मद लकारी जे रहासू भील बिरादरी जे मर्दनि ऐं औरतुनि घरनि खे बाहि ॾींदड़ बासनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई न करण ते संजोरो पुलिस ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरे जी अॻवानी लीलो भील, नूरो भील, प्रीतम भील, गुलू भील ऐं तरागू भील कई। उन मौक़े ते लीले भील मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कणिक जे 2 मणनि जी घाटेबाज़ी वारे मसइले ते अली गुल ख़ासि केली, अली नवाज़ ख़ासि केली ऐं इनायत ख़ासि केली 3 ॾींहं असांजे घरनि में घिड़ी असांजी औरतुनि खे गार्जन कई ऐं धमकियूं ॾिनियूं ऐं असां उन मामले बाबति संजोरे थाणे ते एनसी दाख़िल कराई पर संजोरो पुलिस को बि तदारक न कयो। जंहिंसां अली गुल ख़ासि केली वारी धुर खे शइ मिली वई ऐं उन राति जो 2 वॻे धारे असांजे कसान घरनि खे बाहि ॾेई छॾी। असां इहा 2 मक़ामी माण्हुनि जी मदद सां हुजाई। हिननि चयो जेकॾहिं असांखे वक़्तु सिर सुजागी न थिए हा त असांजा ॿार बचा सड़ी वञनि हा। असां बाहि वारे वाक़े बाबति बि पुलिस खे आगाह कयो ऐं संजोरो पुलिस सरज़मीन जे मायने बावजूदि अञा ताईं कख भञी बीड़ो न आहे कयो। हिननि डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज सांगड़, एसएसपी सांगड़ ऐं ॿियनि वक़वारनि खां मुतालबो कयो त असांजे घरनि खे बाहि ॾींदड़ ऐं मोतमार धमकियूं ॾींदड़ अली गुल ख़ासि केली, अली नवाज़ ख़ासि केली ऐं इनायत ख़ासि केली ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे नुक़सान जी अदाले समेत खेनि तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। जी ताहिरा महिरबानी अवां जी अनीस लगारी तफ़सील ॾियण लाइ। जरवार में शहरनि 1 महीने खां बिजली बंदि हुजण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। शहरनि चयो त इंतिज़ामिया बिलिंग जो बहानो ॼाणाए 1 महीने खां बिजली बंदि करे छॾी आहे। बिजली बहाली लाइ 100 मण कणिक जी रिश्वत घुरी थी वञे। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे अली गोहर गबोल। जरवार भरिसां यारो लुंड शहर में बीठा आहियूं जिते 1 महीननि खां मथे ॾींहं गुज़री विया आहिनि। जेका जरवार खां जेको यारो लुंड बिजली वेंदी आहे उहो बंदि आहे जंहिंमें सवें ॻोठ जेके आहिनि बिजली बंदि हुजण सबबु उहे के ॻोठाणा तकलीफ़ में आहिनि ऐं शहर में बि बिजली 1 महीने खां वधीक ॾींहं गुज़री विया आहिनि। बिजली बंदि न चयो था हिन वक़्तु शहरी जेको एहतिजाज करे रहिया आहिनि। चयो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे? माह रमज़ान मुबारक जो भलारो महीनो हली रहियो आहे। हिन टाइम तक़रीबन महीने खां मथे थी चुको आहे। 2 महीना थियण वारा आहिनि त यारो लुंड जी बिजली बंदि आहे। आख़िर असां कंहिंखां पुछूं त असांजी बिजली छो बंदि आहे? कंहिं ते दाई वञूं असां? वापडा वारा चवनि था त बिलिंग न आहे। दादा जेकॾहिं तव्हांखे को माण्हू बिल नथो ॾिए तव्हां उनजी बिजली ख़तमु कयो। जेके बिजली ॾियनि था उन्हनि जी बिजली छो कटी थी वञे? जेके हिते रोज़ानो ॾियारी कमाइनि था उहो सोलर प्लेट नथा वठी सघनि। वॾा वॾा माण्हू वठी सघनि था, पंहिंजो दारोमदार करे सघनि था, मगर ॿिया त ग़रीब नथा वठी सघनि न। ऐं वापडा वारनि जा कुझु छाड़ता
जेके हिन वक़्तु यारोलुनि जे अवाम खे ब्लैकमेलिंग करे रहिया आहिनि त असांखे 200 मण आनरियो त वञी बिजली बहाल करायूं, मगर यारोलुनि जी क़ौम कॾहिं बि इन्हनि खे रिश्वत न ॾींदी। मगर असां पंहिंजो हक़ वठण लाइ पहिरीं असांजी ॻाल्हि हुई एहतजाज जी, जेको असां रिकॉर्ड कराए रहिया आहियूं। अगरि इन खां पोइ असांखे बिजली न मिली त असां पूरे ज़िले घोटकी जी बि बिजली न हलण ॾींदासीं। एहतजाज इन जे करे कयूं था त बाबा जेको बिल नथो ॾिए उनखे उनजी बिजली कटियो, बाक़ी ॿियनि खे त बिजली हलाइण ॾियो न। ग़रीबनि आज़ार में आहिनि, राति जो उथूं था अंधारी में, न सोलर आहे न को प्लेटूं आहिनि, ग़रीब माण्हू असां काॾे वञूं। असां उन जे करे एहतजाज मजबूर थी करे एहतजाज ते निकिता। तक़रीबन असांजे पूरे इलाइक़े यारेलुनि जा नंढा वॾा ॻोठ ॿिया जेके बि आहिनि मुकमल लाइन जेका आहे कटियल आहे। असुल में सम्झ नथी लॻे त पंहिंजो लाइन सुपरिटेंडेंट कहिड़े हिसाब सां इहा लाइन कटे छॾी आहे। बहरहाल असां इहो मुतालबो कयूं था त जेकॾहिं ॿिए हंधि इहा लाइन बिजली हले थी त यारोलुंड जो ऐं पसगिरदाई जो बि हक़ आहे त हिते बि मिसकिन ऐं पंहिंजो मज़दूर माण्हू रहनि था। उन खां वधीक वॾे में वॾी इहा ॻाल्हि आहे त यारोलुंड पंहिंजो सिर्फ़ु कोई पाकिस्तान में आहे, पाकिस्तान खां ॿाहिरि न आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त रमज़ान शरीफ़ जो भलारो महीनो आहे, जेकॾहिं भलारे महीने में बि बिजली लाइट नथी हले त पोइ त वॾी ॻाल्हि आहे, पोइ असां वधीक कुझु नथा चई सघूं। बसि इहो ई मुतालबो कयूं था त रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में जेको आहे बिजली ॾिनी वञे। कल सिर्फ़ु हिकिड़ो महीनो खानपुर महार में बिजली न हुई ऐं फेसबुक ऐं चैनलनि ते अची वियो। हिते 1.5 महीनो थी वियो आहे, तक़रीबन कंहिंखे कोई अहसास ई न आहे यार हिते बि इंसान रहनि था, को रोज़ा रखनि था ऐं ॿाहिरि अहिड़ी आहे कंहिं वटि लाइट आहे न आहे, ॿी का सहूलियत न आहे। ज़ाहिर ॻाल्हि आहे को बिजली त असांखे ॾियणु खपे न उन्हनि खे, लेकिन हिते कंहिंखे अहसास न आहे। रहवासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो चवणु आहे त 1 महीनो खां मथे गुज़री विया आहिनि, जेके सवनि ॻोठनि जी बिजली बंदि आहे। ॻोठनि खां सवाइ यारे शहर जी बि बिजली बंदि आहे। हिननि जो चवणु आहे त रमज़ान जो भलारो महीनो हलंदे ई बिजली बंदि कई वई आहे। हिते रोज़गार जेको आहे बिजली ते हलंदड़ जेको रोज़गार आहे उहो बंदि आहे, जंहिंमें केतिरा ई समय मज़दूर ग़रीब जेके आहिनि बेरोज़गार वेठल आहिनि। उन्हनि जो मुतालबो आहे त फौरन यारेलुंड जी बिजली खे बहाल कई वञे। कैमरामैन अख्तर मलक सां गॾु अली गोहर गबोल जी रिपोर्ट मां ॾिठी जरवार मां सिंध समाचार में फ़िलहाल एतिरो ई। अवां ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।